अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अज असां सिखंदासीं त कलरफुल स्टेटस कीअं ठाहिजे, रंगीन स्टेटस। तव्हां सही वीडियो सिलेक्ट कयो, हिनखे अॻिते वधायूं। पहिरियों असां आम वीडियो जीअं ठाहींदा आहियूं, वीडियो प्लस निशान खणो, असांजो वीडियो ठहियल आहे उहो खणंदासीं। मीडिया खणी सभ खां पहिरियों त लाइटूं खणियूं आहिनि, तव्हांखे गूगल ते मिली वेंदियूं। मीडिया खणी लाइटूं खणी हलूं। असां हितां लाइटूं खणीसीं। हाणे असांखे डन करे लेवर ते वञो। लेवर ते वञी मीडिया ऐप ते वञी असां जेको स्टेटस ठहियल आहे उहो खणंदासीं। असांजो स्टेटस ठहियल आहे उहो खणंदासीं। असांजे स्टेटस जूं जेके लाइनूं आहिनि उहे गोल्डन आहिनि, इन जे करे असां गोल्डन कलर खणंदासीं त उहो बहितरु रहंदो। असां गोल्डन खणंदासीं। क्रोमा की ते वञी ऐं असांखे हिन कलर में गोल्डन कलर सिलेक्ट करिणो। तव्हां हिन मां को बि कलर सिलेक्ट करे सघो था, जंहिं कलर जा तव्हांजा अखर हुजनि। रुॻी ग्रीन न हूंदो आहे, इन जे करे ग्रीन मतिलबु सही थींदो आहे ज़बरदस्त। इन जे करे अक्सर करे ग्रीन थो हले। हे तव्हां हिन में तव्हांखे जेको पसंदि हुजे, जेको सवलो हुजे उहो खणंदासीं। ब्लैक कलर न आहे खणो, हे वाइट कलर। इन्हनि जी फॉर्मा की घटि थींदी आहे थोरो, हुन जे करे असांजो वीडियो तयारु थी वियो आहे। हलो त ॾिसूं।